नाज़रीन ज़िक्र कंदासीं त सिंध में डेंगी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। मजमूई अंग 55 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान डेंगी जा वधीक 187 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मजमूई तौरु अंग 18,367 थी वियो आहे। कराची डिवीज़न मां 122, हैदराबाद मां 38 ऐं मीरपुर ख़ास मां 17 केस रिपोर्ट थिया आहिनि। इहो चवणु आहे सिहत खाते जो। सिहत खाते वधीक पधिराई कई आहे त 24 कलाकनि दौरान सखर डिवीज़न मां 7 ऐं शहीद बेनज़ीराबाद मां 3 डेंगी जा नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध में डेंगी ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु ॼणो फौत थी वियो। मजमूई अंग 55 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान डेंगी जा वधीक 127 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मजमूई अंग 18,377 थी वियो आहे। कराची डिवीज़न मां 122, हैदराबाद मां 38 ऐं मीरपुर ख़ास मां 17 केस रिपोर्ट थिया आहिनि। 24 कलाकनि दौरान सखर डिवीज़न मां 7 ऐं शहीद बेनज़ीराबाद मां 3 डेंगी जा नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। जी नाज़रीन, वाज़ा ख़बर शेयर करे आहियूं। डेंगी ऐं वबाई सूरतुनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वबाई सूरतूं इख़्तियार करे वियूं आहिनि। डेंगी जो ज़िक्र करे आहियूं त कराची खां इहा ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। सिंध में डेंगी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। मजमूई अंग ॿुधायो वञे पियो 55 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान डेंगी जा वधीक 187 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि।